वफ़ाक़ी हुकूमत जे सिंध जे माण्हुनि सां ज़्यादतियुनि ख़िलाफ़ पीपीआई जे सवे कारकुननि जिलानी हाउस खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। रैली में पाकिस्तान पीपल्स पार्टी, मदर विंग, लेडीज़ विंग, सपा, यूथ विंग, कल्चर विंग जे अॻुवाननि ऐं कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। रैली जी अॻुवानी एमपी ग़ज़ाल सियाल पीपल्स पार्टी ज़िले जे इंफॉर्मेशन सेक्रेटरी अली शेर मकोल, पाकिस्तान पीपल्स पार्टी सिटी जे सीनियर नायब सदर मुनीर हुसैन मंगी, पाकिस्तान पीपल्स पार्टी तलके जे जनरल सेक्रेटरी अतीकुर रहमान फुलापोटो, पाकिस्तान पीपल्स पार्टी लेडीज़ विंग ज़िले जी जनरल सेक्रेटरी कुरतुल मुनीर, पाकिस्तान पीपल्स पार्टी सिटी जी सदर रेहाना जुमानी, पाकिस्तान पीपल्स पार्टी सिटी जी इंफॉर्मेशन सेक्रेटरी फौजिया अमला, पाकिस्तान पीपल्स पार्टी सिटी जे डिप्टी इंफॉर्मेशन सेक्रेटरी फतेह अली रिंद, पीपल्स पार्टी अगवान खालिद हुसैन जद, पीपल्स पार्टी यूथ विंग सिटी जे नायब सदर आगर दीदार भुट्टो, सोशल मीडिया जी टीम आबिद टावरी ऐं ॿिया करे रहिया हुआ। हुन मौक़े ते अगवाननि ख़िताब कंदे चयो त वफ़ाक़ी हुकूमत सिंध सां माटेली वारो सुलूक करे रहे, सिंध जो पाणी, गैस, बिजली बंदि करे हज़ारे मुलाज़िमनि खे बरतरफ़ करे छॾियो आहे, जंहिंजी असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। हुननि चयो त पीटीआई जी हुकूमत अचण खां अॻु मुल्क में एतिरी महांगाई, बेरोज़गारी न हुई जेतिरी अॼु आहे। ग़रीब माण्हू ॿ वेला मानी खाइण लाइ परेशान आहे। हुननि चयो त जेकर इमरान ख़ान हुकूमत नथो हलाए सघे त फौरी तौर ते इस्तीफ़ा ॾे आम चूंडुनि जो ऐलान करे।